जी नासिन अहम ख़बर ॾियूं अॻूणे MNA आमिर लियाकत जे लाॾाणे सबबि ख़ाली थियल कराची में क़ौमी असेंबली जे NA 245 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जारी आहे। इन ई हवाले सां कराची खां धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर शबीर लाशारी असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे। जी शबीर, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल फौजिया, कराची जे NA 245 ते डॉक्टर आमिर लियाकत हुसैन जे लाॾाणे खां पोइ नंढी चूंड जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। असां हिन वक़्तु गवर्नमेंट इस्लामिया कॉलेज जेकब लाइन जी जेका पोलिंग स्टेशन आहे उते मौजूदु आहियूं। जिते जिते असां विया आहियूं उते असांखे जेको टर्न आउट रेशो आहे उहो इंतिहाई घटि नज़र आयो आहे, पर हिन वक़्त ताईं स्मूथली जेको पोलिंग जो अमल आहे उहो जारी आहे। हिन अॼोके ॾींहं ते जेका थींदड़ पोलिंग आहे उनमें MQM, PTI ऐं TLP ऐं आज़ाद उम्मीदवार डॉक्टर फारूक सत्तार विच में चोटी जो मुक़ाबिलो आहे। 5 लख खां वधीक वोटर जेके आहिनि उहे पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करे रहिया आहिनि। हिन ई पोलिंग स्टेशन में थोरी देरि पहिरियां IG सिंध ऐं सूबाई इलेक्शन कमिश्नर बि दौरो करे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो आहे। असां गॾु हिन वक़्तु MQM जी MPA मैडम मंगला शर्मा साहिबा मौजूदु आहे। अचो तुम ॻाल्हायूं था। मैडम, कीअं था ॾिसो टर्न आउट जो रेशो कीअं आहे, छा चवंदव? जी, टर्न आउट तमामु घटि आहे इन महिल ताईं, लेकिन इहा बि आहे कि आचर जो ॾींहुं आहे, मोकल जो ॾींहुं आहे। कराची जे माण्हुनि जी थोरी आदत आहे कि मंझंदि खां पोइ उथंदा आहिनि, त उमेदु आहे कि 2-3 बजे खां पोइ रेशो वधंदो, लेकिन ओवरऑल टर्न आउट जेको आहे उहे घटि आहे। छा चवंदो, सिक्योरिटी जा इंतज़ाम कीअं पिया ॾिसो? माज़ी में जेके इलेक्शनूं थियूं आहिनि हिते उहे खूनी चूंडूं थींदियूं रहियूं आहिनि, हिन वक़्त ताईं माशाल्लाह अञा ताईं पुरअमन हर शइ, छा चवंदो हिन हवाले सां? बिल्कुलु, मां जो पंहिंजो वोट हिते हुयो ऐं मां पंहिंजो वोट कास्ट कयो आहे। तमामु स्मूथली पोलिंग बि हले थी। सिक्योरिटी एजेंसीज़ हुजे, इलेक्शन कमीशन हुजे, तमामु बहितरीनु इंतज़ामात आहिनि। वोटर जी रहनुमाई जे लाइ बाक़ाइदा जेके हिननि लॻाया आहिनि, माण्हू पॉम्पलेट लॻाया आहिनि या चार्ट लॻाया आहिनि, उहे तमामु बहितरीनु आहे। माज़ी में अहिड़े तरीक़े जो न हूंदो हुयो, वोटर परेशान थींदा हुया, लेकिन इन महिल तमामु बहितरीनु इंतज़ाम आहे। जेको जोश ख़रोश हूंदो वोटरनि में, माण्हुनि में, ख़ासि तौर ते औरतुनि में, उहो नज़र न पियो अचे नंढी चूंड में, छा चवंदो? मां सम्झां थी कि इन महिल वोटर जेको आहे उहे कंफ्यूज़ड आहे। मुल्क जी जेके सूरत हाल आहे, जेके वॾी पार्टियुनि पंहिंजे तरीक़े सां जहिड़े तरीक़े सां हले थो, जहिड़े तरीक़े सां उहो एहतजाज शयूं हलनि थियूं, त जेको आम वोटर आहे उहो परेशान आहे। उहो फ़ैसिलो मां सम्झां थी नथो करे सघे कि केरु सही आहे, कंहिंखे वोट ॾिजे, त इन करे उहो बहितर इहे सम्झे थो कि फ़िलहाल पासेरो रहे, लेकिन ज़रूरु टर्न आउट घटि ज़रूरु थींदो, लेकिन वोट पवंदा ज़रूरु। फौजिया, जीअं तव्हां ॿुधो त मैडम जो चवणु आहे त टर्न आउट वाकई घटि आहे। असां ॾिठो आहे त मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशनुनि ते बिल्कुलु टर्न आउट घटि हुयो, पर जेको आहे मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्त ताईं जेको आहे किथे बि का अणवणंदड़ को वाक़ियो जेको आहे का ख़बर रिपोर्ट न थी आहे। उन सां गॾोगॾु ही दिलचस्प उन करे बि ही मुक़ाबिलो आहे जो पाकिस्तान पीपल्स पार्टी बि MQM जे जेको आहे उम्मीदवार जी जेका आहे सपोर्ट कई आहे, उनजी हिमायत में पंहिंजे उम्मीदवार खे हथु खणायो आहे। उन सां गॾो गॾु नून लीग, JUIF ऐं ॿियूं जेके PDM में शामिल जमायतूं आहिनि उन्हनि बि MQM जो उम्मीदवार मुईद अनवर जे हक़ में जेको आहे पंहिंजनि उम्मीदवारनि खे हथु खणायो आहे। तंहिंजे करे हाणे इहो चवणु जेको आहे दुरुस्त थींदो त जेको असुलु मुक़ाबिलो आहे उहो MQM ऐं PTI विच में आहे, जॾहिं त TLP जो बि सुठो वोट बैंक आहे कराची में। उन सां गॾोगॾु MQM जो अॻूणो सरबराह डॉक्टर फारूक सत्तार बि मैदान ते लथल आहे ऐं उनजो बि काफ़ी जेको आहे वोट बैंक आहे। मतिलबु इन्हनि 4 उम्मीदवारनि विच में सख़्तु मुक़ाबिलो आहे। उनखां अलावा बाक़ी 13 ॿिया जेके मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां तालुक़ रखंदड़ ऐं आज़ाद उम्मीदवार बि मैदान ते लथल आहिनि। जी शबीर, इहो ॿुधायो, अवां हिन वक़्तु पोलिंग स्टेशन ते मौजूदु आहे, वोटर्स जो ॿुधाईंदा हलो त वोटर्स जी तादाद कीअं पई नज़र अचे अव्हांखे? बिल्कुलु फौजिया, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त असां हिन वक़्त ताईं 4-5 पोलिंग स्टेशनूं 6 जेके आहिनि उहे विज़िट जिते बि विया आहियूं उते किथे कंहिं पोलिंग स्टेशन में 10, कंहिं में 15, कंहिं में वधि जेको आहे 3 वोट जेके आहिनि उहे मस कास्ट थी सघिया आहिनि। उन्हनि में बि औरतुनि जे वोट जो जेको रेशो आहे हिन वक़्त ताईं उहो सफ़ा घटि नज़र आयो आहे। मैडम मंगला शर्मा जेका MQM जी MPA आहे उन जेको पंहिंजो वोट कास्ट कयो आहे त उनखां मूं पुछा की तुंहिंजो चवणो हो त हुन जंहिं पोलिंग बूथ में वोट कास्ट कयो आहे त हुनजो जेको वोट हुयो ॿियो वोट हुयो, माना हुनखां अॻु में सिर्फ़ु हिकिड़ी औरत जेका आहे उहा उते पोलिंग में जेको आहे पंहिंजो वोट कास्ट करे वई आहे ऐं ॿियो नंबर को वोट हो उहो मैडम मंगला शर्मा जो। अहिड़ी रीति ओवरऑल हिन वक़्त ताईं जेको माण्हू आहिनि उहे घटि ॿाहिरि निकिता आहिनि घरनि खां, छाकाणि त अॼु आचर जो ॾिहाड़ो आहे ऐं आचर जे ॾिहाड़े ते कराची जा शहरी घरनि में हूंदा आहिनि ऐं मोकल मल्हाईंदा आहिनि। तंहिंजे करे वोटरनि खे ॿाहिरि कढणु या पोलिंग स्टेशन ताईं आणणु जेको उम्मीदवारनि ऐं पार्टियुनि लाइ हिकिड़ो चैलेंज ज़रूरु आहे, पर मंझंदि खां पोइ कराची जा शहरी जाॻंदा ऐं उहे जेको आहे मे बि थी सघे थो त पोलिंग स्टेशननि जो रुख़ कनि। जी
जी शबीर, इहो ॿुधाईंदा हलो त जेकब लाइन माज़ी में इंतिहाई हसास एरियो रही चुको आहे, हिन वक़्तु सिक्योरिटी जे हवाले सां ॿुधाईंदा हलो त कहिड़ा इंतज़ाम कया विया आहिनि? जी बिल्कुलु, कराची जे तक NA-245 ते थींदड़ जेका नंढी चूंड आहे उनजी सिक्योरिटी लाइ 6000 खां वधीक पुलिस एहलकार जेके आहिनि उहे मुक़ररु कया विया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु रेंजर्स बि हर पोलिंग स्टेशन जे ॿाहिरां असांखे नज़र अचे पई। रेंजर्स जूं गाॾियूं जेके आहिनि उहे पिणु मौजूदु आहिनि ऐं सिक्योरिटी जे हवाले सां असां गुज़िरियल जेका लांढी कोरंगी जी सीट हुई उन ते जेका बाई इलेक्शन थी उनमें असां ॾिठो त जेको सो मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे कारकुननि विच में काफ़ी जहिड़ा फॾा जेके आहिनि उहे असांखे नज़र आया। हिकु ॼणो मारिजी वियो ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया। फायरिंग जा वाक़िया जेके आहिनि उहे पिणु पेश आया। पर हिन वक़्त ताईं अॼोके ॾिहाड़े ते जेका हीअ चूंड थी रही आहे NA-245 ते, उते को बि हिन वक़्त ताईं जेको आहे अणवणंदड़ वाक़ियो जेको आहे उहो पेश न आयो आहे ऐं स्मूथली जेको आहे वोटिंग जो जेको अमल आहे उहो जारी आहे। जी ठीकु आहे शबीर, वॾी महिरबानी। वीडियो लिंक ज़रिए तफ़सील ना स्मूथली वोटिंग थी रही आहे। नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, अॻूणे MNA आमिर लियाकत जे लाॾाणी सबबु ख़ाली थियल कराची में क़ौमी असेंबली जे तक NA-245 ते नंढी चूंड जारी आहे। 17 उम्मीदवारनि में मुक़ाबिलो थी रहियो आहे। जी नासिन ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। अॻूणे MNA आमिर लियाकत जे लाॾाणी सबबु ख़ाली थियल कराची में क़ौमी असेंबली जे तक NA-245 ते नंढी चूंड जो पोलिंग जारी आहे, जॾहिं त 15 उम्मीदवारनि में मुक़ाबिलो थियो आहे। MQM, PTI, TLP, PSP ऐं आज़ाद उम्मीदवार तौरु फारूक सत्तार पिणु मुक़ाबिलो थींदो। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, इन ई हवाले सां कराची खां धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर इमदाद सुमरा वीडियो लिंक ज़रिए असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी इमदाद, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुलु, हिन वक़्तु कराची जे क़ौमी तक NA-245 ते पोलिंग जो अमल जेको आहे उहो जारी आहे, जॾहिं त NA-245 जे मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते पोलिंग जो अमल जेको आहे उहो पिणु जारी आहे। हिन वक़्तु कराची जे मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते सिक्योरिटी जा इंतज़ाम जेके आहिनि उहे सख़्तु कया विया आहिनि। कुझु देरि अॻु जेको आहे सूबाई इलेक्शन कमिश्नर एजाज़ चवाण, चीफ सेक्रेटरी ऐं IG सिंध जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन जो पिणु जाइज़ो वरितो आहे। कुझु देरि अॻु IG सिंध ऐं चीफ इलेक्शन जेको चीफ सेक्रेटरी सिंध जेको आहे ऐं सूबाई इलेक्शन कमिश्नर उन्हनि जेको आहे पोलिंग स्टेशन जो जाइज़ो वरितो। जॾहिं त उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन वक़्तु जेको 245 ते जेकी पोलिंग स्टेशन ते जेकी पोलिंग थी रहियूं आहिनि उते जेको आहे पुरअमन तरीक़े सां हिन वक़्तु पोलिंग जो अमल जेको आहे उहो जारी आहे। IG सिंध जो चवणु हुयो त कंहिंखे बि कानून हथ में खणणु न ॾींदासीं। हिन जो इहो वधीक चवणु हुयो त कंहिं बि पोलिंग स्टेशन ते अगरि का गड़बड़ थी त उन ख़िलाफ़ु जेको आहे सख़्तु एक्शन कंहिंखे बि कानून हथ में खणणु न ॾिनो वेंदो। चीफ सेक्रेटरी जो बि इहो ई चवणु हुयो त अॼु जेको आहे पुरअमन तरीक़े सां NA-245 ते जेको आहे इलेक्शन थी रही आहे, जॾहिं त सूबाई इलेक्शन कमिश्नर एजाज़ चवाण जो बि इहो ई चवणु हुयो त अॼु जेको आहे 245 जे मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते जेको आहे पुरअमन तरीक़े सां इलेक्शन थी रही आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु कराची जे 245 तक ते जेको आहे पोलिंग अमल जेको आहे उहो हिन वक़्तु जारी आहे, पुरअमन तरीक़े सां जारी आहे। लेकिन अॼु सुबुह सां 9 बजे जेको आहे काफ़ी पोलिंग स्टेशन ते सहाफ़ियुनि खे जेको आहे स्टेशन अंदरि जेको आहे पुलिस रोके वरितो, जंहिंखां पोइ सहाफ़ियुनि पारां IG सिंध, SSPs ऐं लाॻापियल अमलदारनि सां जेको आहे राब्ते करण खां पोइ जेको आहे सहाफ़ियुनि खे पोलिंग स्टेशन अंदरि जेको आहे जाइज़ो वरितो वियो, उन्हनि खे अंदरि छॾियो वियो। हिन वक़्तु जेको आहे कराची जे मुख़्तलिफ़ जेकी पोलिंग स्टेशन जेकी NA-245 जे तक जेको आहे उते मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते पोलिंग जो अमल जेको आहे उहो जारी आहे। जॾहिं त पोलिंग स्टेशन जेको आहे अमल जेको आहे सुबुह 9 बजे खां शाम जेको आहे 5 बजे ताईं बिना कंहिं वक़फ़े जे पिणु जारी रहंदो। जॾहिं त असांजो कैमरामैन शाहीन अली उहे पिणु मंदरु अव्हांखे ॾेखारियो, जेको सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उहे पिणु सख़्तु किया विया आहिनि। पुलिस ऐं रेंजर्स जी निगरानी में जेको आहे पोलिंग अमल जेको आहे जारी आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम जेके आहिनि उहे सख़्तु किया विया आहिनि। जॾहिं त हिते NA-245 तक ते जेको आहे 5 लख खां वधीक जेके वोटर जेके उहे पिणु उहे मौजूदु आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु अगरि अव्हांखे घुराईंदा हलूं त वोटरनि जो जेको आहे सो तइदाद जेको आहे उहो 5 लख त आहे, लेकिन हिन वक़्तु जेकी वोटर जेके आहिनि उहे पोलिंग स्टेशन अंदरि असांखे पिणु घटि नज़र अची रहिया आहिनि। जी
ठीकु आहे इमदाद सुमरा, वॾी महिरबानी। मां वीडियो लिंक ज़रिए तफ़सील न आनासीं तव्हांखे आगाह कयूं पिया। अॻूणे एमएनए आमिर लियाकत जे लाॾाणे सबबि ख़ाली थियल कराची में क़ौमी असेंबली जे तक एन 245 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जारी आहे। 17 उम्मीदवारनि में मुक़ाबलो थी रहियो